जुडिशियल कमीशन सुप्रीम कोर्ट लाइ 6 जजिस नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी, जस्टिस सलाउद्दीन पवर खे सुप्रीम कोर्ट जो जज बणाइण जी मंज़ूरी। पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इश्तियाक इब्राहिम, जस्टिस शकील अहमद ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस हाशिम खान काकड़ खे बि सुप्रीम कोर्ट में जज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। जुडिशियल कमीशन जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब खे आर्टिकल 81 तहत सुप्रीम कोर्ट जो आर्जी जज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़रनि मूजिबि चीफ जस्टिस जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जे इजलास दौरान जस्टिस मंसूर ऐं जस्टिस मुनीब कार्रवाई रुकण जो मुतालबो कयो। इजलास जी कार्रवाई जारी रखण ते ॿिन्ही जजिस बाइकाट कयो। इस्लामाबाद में जुडिशियल कमीशन जे इजलास में 26 आईनी कदमियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ वकीलनि खे पुलिस रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके छॾियो। पुलिस एहलकारनि ऐं वकीलनि विच में चकरियूं। वकीलनि सरीना चौक पहुची श्रीनगर हाईवे रोड ब्लॉक करे छॾियो। डी चौक ते एहतिजाज। रेड ज़ोन तरफ़ ईंदड़ वेंदड़ रस्ता बंदि। मेट्रो बस सर्विस बि आरज़ी तौर ते मुअतल कई वई। रस्तनि जे बंदिश सबबि शहरियुनि बि परेशानियुनि खे मुंहुं ॾिनो। वकील अॻवाननि कुझु कलाकनि खां एहतिजाज ख़तमु करे छॾियो। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में सत रुकनी आईनी बेंच केस जी ॿुधणी कई। वकीलनि जे एहतिजाज सबबि जवाबदारनि जो वकील सलमान अकरम राजा पेश न थियो। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ना त वकील अधु कलाक अॻु निकिरनि हा त वक़्त ते पहुची वञनि हा। शायदि सलमान अकरम राजा चाहे थो त जवाबदार जेल में सड़ंदा रहनि। सदर आसिफ अली ज़रदारी प्रिंस करीम आगा खान जी लाड़ाणे बाद ताज़ियत लाइ पुर्तगाल पहुची वियो। सदारती तर्जमान जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी प्रिंस करीम आगा खान जे लाड़ाणे ते संदसि फर्ज़ंद प्रिंस रहीम आगा खान सां ताज़ियत कंदो। सदर पुर्तगाल पहुचण खां पहिरीं इस्तांबुल एयरपोर्ट ते तुर्क सदर तैयब एर्दोगान सां मुलाक़ात कई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे दौरे ते UAE लाइ रवानो थी वियो। वर्ल्ड गवर्नमेंट्स समिट खे ख़िताब कंदे परॾेही तर्जमान मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे दौरान गॾियल अरब इमारतनि जे क़ियादत सां बि मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म जो मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे CEO सां बि मुलाक़ातूं थियल। लिबिया जे सामूंडी इलाइक़े मरसा डेली वेझो पाकिस्तानी शहरनि जी ॿेड़ी हादसे जो शिकार। 65 ॼणा सवार हुआ। 10 ॼणनि जा लाश कढिया विया। ॿियनि जी ॻोल्हा जारी। परॾेही तर्जमान चयो आहे त तराबलस में पाकिस्तानी सफ़ारतखाने जी टीम ज़वाइया अस्पताल रवानी कई वई। ॿेड़ी हादसे में मुतासिर पाकिस्तानियुनि जा तफ़सील गॾु करण जो अमल जारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सां फ्रांस जे सफ़ीर निकोलस गाली जी मुलाक़ात। 9 जून ते थियल ओशियन कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी। मुराद अली शाह चयो त मुआशी सूरतहाल सबबि तरक़ियाती प्रोग्राम मुतासिर थियो। हाणे मुल्की मैशत बहितर थी रही आहे। ॿोॾि मुतासिरनि लाइ 21 लख घरनि जी दावत जो कमु तेज़ी सां जारी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल मेमण बानी PTI जो आर्मी चीफ खे लिखियल ख़त रियासती इदारनि खे बदनाम करण जी कोशिश करार ॾेई छॾियो। शहजिल मेमण चयो आहे त बानी PTI जो ख़त सियासी अदम इस्तेहकाम खे हवा ॾियण लाइ जारी मुहिम जो हिसो आहे। जजिस बाबति बानी PTI जा इल्ज़ाम गुमराह कंदड़ आहिनि। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सियासत में अचण जो इशारो ॾेई छॾियो। जूनियर ज़ुल्फ़िकार चयो आहे त सिंधु दरिया मां केनाल कढण वारे मंसूबे जी मूं समेत सॼी सिंध मुखालफ़त करे रही आहे।
भली सिंध सरकार केनालनि जी इजाज़त ॾिनी हुजे पर सिंध जी अवाम जी इजाज़त खां सिवा को बि केनाल नथो ठही सघे। घणो वक़्तु मुल्क खां ॿाहिरि रहियो आहियां, सिंध समेत समूरी मुल्क मां घणो कुझु सिखियो आहे। सियासत में अचण जो इरादो आहे, पार्टी जी नई सिर तंज़ीमी साज़ी बि कंदसि। जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो जे नवंदेरो में फुर मुज़ाहमत ते क़तल थियल वापारी संतोष कुमार जे वारसनि सां ताज़ियत हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिरी बि कराई। सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारे मंसूबे खे बलूचिस्तान जे ज़मींदारनि बि रद्द करे छॾियो। ओस्ता मोहम्मद में बलूचिस्तान जे ज़मींदार एसोसिएशन जी अॻवान बीर हाकिम खान जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि चयो त सिंधु दरिया मां 6 केनाल निकिता त बलूचिस्तान जूं ज़मीनूं बि बंजर थी वेंदियूं, मंसूबो ख़तम कयो वञे। सिंध हाई कोर्ट सांगड़ वासी नारी खे ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते तालीम वारे सेक्रेटरी जा गिरफ़्तारी वारंट जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। आईनी बेंच में ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ 5 साल अॻु दाख़िल दरख़्वास्त ते तालीम खाते जे कंहिं बि अमलदार जवाब जमा न करायो। अदालत पारां कावड़ जो इज़हार, अदालत तालीम वारे सेक्रेटरी डायरेक्टर स्कूल प्राइमरी शहीद वज़ीराबाद ऐं DEO सांगड़ जा गिरफ़्तारी वारंट जारी करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। हाई कोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद SSP फरूक लंजा जे बार में दाख़िला ते पाबंदी हणी छॾी। फरूक लंजा जी ॿीहर SSP हैदराबाद तौर मुक़ररी बि क़बूल न करण जो ठहराव मंज़ूर। ठहराव में चयो आहे त फरूक लंजा कानून ऐं पुलिस जी क़ाइदनि जी भञकिरी कंदे वकीलनि ख़िलाफ़ मुहिम हलाई, खेसि ॿीहर हैदराबाद में मुक़ररु न कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन इरिगेशन वर्कर्स यूनियन जा मुतालबनि जी मनता लाइ मुज़ाहिरा। नवाबशाह, सांगड़, दादू पीर जो ॻोठ, ॾोकरी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। आपाशी, LBOD, वाबडा, रेवेन्यू, रोडस, बल्दिया, ज़राअत, सिहत ऐं तालीम समेत ॿियनि खातनि जा मुलाज़िम सरापा एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ आइन जी भञकिरी कंदे फ़ौती कोटा ख़तम कई आहे। फ़ैसिलो वापसि वठी बजट में समूरनि मुलाज़िमनि जी हिक जेतिरी पघार वधाइण सां गॾु नवां पेंशन रूल्स वापसि वरिता वञनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल उस्तादनि जो कराची प्रेस क्लब वारो एहतजाज। नयूं पॉलिसियूं जारी करण ख़िलाफ़ नारेबाज़ी, SRT पॉलिसी ख़तम करण जो मुतालबो। मलेर जे इलाइक़े स्टील टाउन में हथियारबंदनि जो घर ते हमिलो, पुलिस एहलकार क़तल, संदसि घरवारी ज़ख़्मी। हथियारबंदनि जी फायरिंग में एहलकार खमीसो जोखियो मौक़े ते मारिजी वियो, संदसि घरवारी रईस सां जोखियो मरणी। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। मक़तूल जे पुट मूजिबि मासात साकिब घर में फायरिंग कई। खैरपुर में जवाबदार कात जा वार करे पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। बुरगड़ी महले में जवाबदार हफ़ीज़ बुढ़ो ज़ाल मुज़म्मिल खातून के कात हणी क़तल करण बाद फरार थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल इलाइक़े वासियुनि मूजिबि जवाबदार हफ़ीज़ बुढ़ो पंहिंजी ज़ाल खे कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल कयो। डोरोनारो में उड़ी बीमारी वबाई शिकिल अख्तियार करे पई, वधीक 2 ॿारड़ा फोत। 65 ॿारड़ा उड़ी में मुब्तला हुजण जो इंकशाफ। कहेरी पाड़े में उड़ी विघे 8 वरनि जो सालू मोहम्मद ऐं 4 वरनि जी आयशा कहेरी दम ॾेई छॾियो। ॻोठाणनि पारां फौरी इलाइक़े में फौरी तौर ते वैक्सीनेशन शुरू करण जो मुतालबो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप गज़ा खे ख़रीद करण वारे मौक़िफ़ ते क़ाइम। डोनाल्ड ट्रंप चयो त गज़ा जा कुझु हिसा ॿीहर तामीर लाइ विच ओभर जे कुझु मुल्कनि खे ॾेई सघजनि था। फ़लस्तीनियुनि जो ख़्यालु रखियो वेंदो, खेनि क़तल थियण न ॾिनो वेंदो। विच ओभर वारनि मुल्कनि सां ॻाल्हाईंदसि त हू फ़लस्तीनियुनि खे रखण लाइ तयारु थी वेंदा।
टे मुल्की सीरीज़ जी ॿी मैच में न्यूज़ीलैंड की टीम दक्षिण अफ्रीका के 6 विकेटन तां शिकस्त ॾेई छॾी। दक्षिण अफ्रीकी टीम पहिरियां बैटिंग कंदे 304 रन्स ठाहियूं। कीवीज़ टीम 305 रन्स जो हदफ 49 ओवर में 4 विकेटन के नुक़सान ते हासिल करे वरितो। न्यूज़ीलैंड तरफां केन विलियमसन 133 रन की शानदार इनिंग खेली नॉट आउट रहियो। कानवे 97 रन्स ठाहियूं। दक्षिण अफ्रीका के ब्रेटिकी पंहिंजी कैरियर जी पहिरीं मैच में 150 रन्स ठाहे नओं रिकॉर्ड जोड़े वरितो।